खबर शामिल कंदासीं बॉर्डर खां, जिते बॉर्डर लॻ सेड़ा स्टेशन जे हारियुनि आबादकारनि पारां राइस केनाल में ज़रिए पाणीअ जे हथरादु खोट ख़िलाफ़ समें आबादकारनि हारियुनि मासूम ॿारनि हथनि में प्ले कार्ड खणी सेड़ा स्टेशन रोड बंदि करे इरीगेशन अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ अमजद अली फ़क़ीर फयाज़ जुणेजो फारूक अहमद सरगाणी ॿिनि चयो त इरीगेशन अमलदार राइस केनाल ते मूदर रेगुलेटर खां पाणी रोके बासरनि खे विकिरो करे रहिया आहिनि, जंहिं करे राइस केनाल में पाणी जो विकिरो तमामु घटि हुअण करे मूदर रेगुलेटर खां धामरा विलेज ताईं मुख़्तलिफ़ वाहन शाख़ुनि में पाणीअ जी शदीद खोट पैदा थी चुकी आहे। पाणीअ में छिक न हुजण करे पुछड़ीअ जी ज़मीन ताईं पाणी जो पहुचणु नामुमकिन बणिजी चुको आहे, जंहिं करे ज़मीनूं भरिजण त परे जी ॻाल्हि पर सारियुनि जे बेजारे लाइ बि पाणी मुयसरु न आहे। पाणीअ जे शदीद खोट सबबि झेड़ा पिणु रोज़ जो मामूल बणिजंदा पिया वञनि। वधीक चयो त राइस केनाल में फ़क़ति हिकिड़ी सारियल फ़सुल लाइ ज़रई पाणी ॾिनो वेंदो आहे ऐं हाणे उहो बि रोकियो पियो वञे। असां कर्ज़ु खणी 1500 रुपया फ़ी किलो हाइब्रिड ॿिज लखें रुपयनि जो वरितो आहे, जेको पाणी न मिलण करे सड़ी रहियो आहे। हिननि चयो त हिकु तरफ़ पाणी खोट जे मसइले कर खंयो आहे त ॿिए तरफ़ चाइना जे वेझारे ते खूहनि जे हमले सबबि आबादकार ऐं हारी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, आबपाशी जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल ऐं राइस केनाल जे डिविज़नल इंजीनियर खे अपील कंदे घुर कई त बिना देर सारियल फ़सुल लाइ घुर्बल पाणी ॾिनो वञे, वधीक नुक़सान खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।